नाज़रीन, भान सैदाबाद में सकावती ॾियार जे हवाले सां रैली कढी वई। रैली में शिरकत कंदड़नि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया आहिनि। असीं सिपाफ जे प्लेटफॉर्म तां ही रैली कढी आहे। हीउ ॾींहुं असां लाइ कंहिं ईद खां घटि न आहे। हिन ॾींहं ते सभु शहरी, सभु समाजी सियासी दोस्त जेके आहिनि टोपियूं अजरक पाए करे हिन खे ईद खां वधीक करे मल्हाइनि था। हिन ॾींहं जो मक़सदु फ़क़ति इहो न आहे त असीं रैली जलसा जुलूस करे वरी इन ॻाल्हि खे विसारे छॾियूं। हीउ ॾींहुं असां लाइ हिकु पैगाम खणी ईंदो आहे। उहो पैगाम हीउ आहे त असीं हिक ॿिए सां प्यार, अमुन, मुहबत, भाईचारे सां रहूं, हिक ॿिए जा मसइला ख़तमु कयूं, हिक ॿिए जा मसइला हल कयूं, पंहिंजी तालीम लाइ जिदोजहद कयूं। असांजो सिर्फ़ु इहो ई पैगाम आहे सॼे सिंध कुंड कुंड जे माण्हुनि लाइ। असां सिंधी पुरअमन मुहबती माण्हू आहियूं। असां मुहबत वधणु था चाहियूं। सिंध असांजी आहे। हीअ ॾींहुं असांजे लाइ कंहिं नेमत खां घटि न आहे। असां हे ॾींहुं जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं सिंध जे नौजवाननि खे असां गुज़ारिश कंदा आहियूं त अॻिते अचो, पंहिंजे सिंध जो हिफ़ाज़त कयो, माण्हुनि में मुहबत वंडियो, नफ़रतूं ख़तमु कयो। सिंध हिकु आहे, हिकु ई रहंदी। सिंध कराची जी दिलि आहे ऐं दिल्ली रहंदी। सिंध असांजी सिंधियुनि जी आहे।